बुले के चोरबो अकीदो साईं अकीदे के पसंद कंदा आहिनि। मां गार न ॾींदुसि छो त गार उन्हनि खां निकिरंदी जंहिं वटि हूंदी। जंहिंजे जुबान सां जंहिंजे जुबान सीने में अम्मा आशा ले बुग़्ज़ा उनखां गारियूं निकिरंदियूं। जंहिंजे सीने में सिद्दीक़ ले बुग़्ज़ा उनखां गारियूं निकिरंदियूं। जंहिंजे सीने में उमर ले बुग़्ज़ा उनखां गारियूं निकिरंदियूं। जंहिंजे सीने में अली ले बुग़्ज़ा उनखां गारियूं निकिरंदियूं। जंहिंजे सीने में नबी सां बुग़्ज़ा उन जे लाइ अदावत कीना ही निकिरंदी, गिला ग़ीबत निकिरंदी। जंहिंजे सीने में इश्क़ मुस्तफ़ा है उन जे सीने मां गार न ईंदी। मुस्तफ़ा जो प्यार पैदा थींदो। तवज्जो कर मुल्ला जी, तूने मकान बनाया, मकान बनवाया, कंडियारे जे मुल्ला ठायो जाए वठी आयो 4 मानन के अदा हेडिया जाए 4 आई तम जाए ॾिसण वारो वाह वाह दरी भी वीआईपी शीशा वीआईपी छत भली फर्श भला पलस्तर भलो। तू तो यार इन में का कमी का न छड़ी जगह में तो कमी न छड़ी। वो तो चवे अल्लाह जो हर गंजा हर शय है वो कमी छो छदा। अल्लाह चे तो ए मुल्ला तोखे थोरो गंज दिनुम तू जगह में कमी न छड़ी। मां जो महबूब ठायो मूं वट केड़ी कमी ही जो मां घटाई कई मास। अखियूं ठाए सोना जी अखियूं एड़ियूं ॾिनियूं माए जो तुझे अखियन जेड़ी अख न ठाही दुस न दिनम न दीदुस। ओ तुझे अखड़न जे इसरार हजारे हैरान कया। तुझे अखड़न जे इसरार हजारे हैरान कया। ओ हैरान कया मस्तान कया। तुझे अखड़न जे इसरार हजारे हैरान कया। तुझे अखड़न जे इन्ने कजल केई कुआया इन्ने कजल केई कुआया। अबरन जी झलकार मारे मस्तान कया। तुझे अखड़न जे महबूब अख एड़ी दिनी माए जो तुझे अख जड़ी अख न दिनम न दीदुस। अच्छा सवाल थी वियो अख सभनी खे अखियूं सभनी वट मुल्ला चवंदो आहे जेड़ी अख वली खे आ तेड़ी असां खे आ। जेड़ा ॿ हथ असां खे तेड़ा वली खे। नबी खे ॿ हथ असां खे ॿ हथ। नबी खे ॿ कन असां खे ॿ कन। नबी खे नक असां खे नक। नबी खे ज़ुबान असां खे ज़ुबान। वली लाए नबी लाए सहाबी लाए ये ॻाल्हियूं कंदो आहे न। अखियूं आहिनि अदा केड़ो ई या मुझी अख साबित ओ हुतो दिसंदो चवंदो साईं शबीर अहमद शाह चे अख आहे पर उन अख जे अंदर जेका समाअत हा बसर दिसण वारी जेका शय आ एने तवज्जो कर। अरे जॾे लाशारी वजंदो त बायूं भी निकरंदियूं दुआ भी निकरंदा ॾाढे चो सुभान अल्लाह बुलंद आवाज सां चो। एने तवज्जो कर एडे निहार अख 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 जी गाला अख है पर उन में दिसण जी पांजी कुवत दिसण जी पांजी कुवत। हिकड़ी अख परे खा दिसे हिकड़ी अख वेझे दिसे हिकड़ी अख वेझे दिसण का बाद भी पुछे ए हिकड़े के अख है पर थुपांदो आ निल बा केड़ो ही मुला अख त अथस पर साईं खां पुछे तो त केड़ो ही अख अथस। अल्लाह फरमाए तो हां दुनिया के देखारियो अखियूं हुंदियूं आहिन पर इनन में दिसण जी कुवत हर कंहिं जी पांजी पांजी आ। के परे दिसन वेझे दिसन के विच ते दिसन के सफा न दिसन पर महबूब तोखे एड़ी अख तो दिसां ॾिया
नजर ओभर दे कर त ओला भी दिसे त उत्तर भी दिसे त दक्षिण भी दिसे महबूब तू निगाह खण दो वञ जिथे मुंहिंजी खुदाई होंदी तू उते तुझे अख जी रसाई नचे सुभान अल्लाह इन्हीं सुभान अल्लाह ते मां मेरान गाड़ी ते पहुंचंदो सवनी जुमे ते हुन त खणी बहानो कयो त मूंखे जुमो पढ़ाइणो आ मौलवी को जुमे को खाली आ हुन वटि त टूटी आ मूं वटि त माशाअल्लाह वरी मेहरान साबी जडी 89 मॉडल मुल्लो जो कावड़ियो बीठो आ जी मौलवी कुल मोहम्मद 10 लाख वठी बरेल बीठो अरे 10 लाख छा मां चवा न साईं शबीर अहमद शाह के साईं मोहम्मद याकूब तुर्क साहब के चवा 50 रुपयो दे साईं मां सुन्नी तो थिया चंदो सुन्नी थे त तुजी मर्जी आ वनी थी बाकी 50 हली तो मैं सुन्नी थियण ले जिते 50 न थो दे त 10 लाख केड़ो दींदो कूड़ा कूड़ा कूड़ ना हाने रे तवज्जो कर खुदा जो कसम सुन्नी थियो आया नोट ले ना मदीने वाले घोट लाए हेरे तवज्जो करास पे कयाम अल्लाह फरमाए तो महबूब बाबा लाइटन जो भी कमाल आ साईं जी कोरे जी लाइट तेज आ मुजी गाड़ी जी लाइट भी घटा अरे जने बल्ब हिकड़ो लाइट घटा है खबर पई त गाडियन जे लाइटन जी भी मुफासलो आ फर्क आ माने जे अखन में फर्क आ अल्लाह जरे महबूब के अख जो दे पियो ना महबूब जेंदे हिए जो खणी नेण निहारन पिया हिए जो नजर करन खुदा जो कसम दुश्मन हबीब के गोली तो वतो पर मुस्तफा जे नेणन जी नजर जो सामो पवेस अखियों हेठ करे मुस्तफा कदमन ते किरी पवंदो आ सोना एड़ी अख जो तीर आणी छडियो थी महबूब एड़ी अख हिय जो निहारी त दिल फुरेवे हिय जो महबूब हिय जो निगाह कई हिय जो निगाह कई त बिलाल छा थो चवे जे तो असा सिर दा सौदा कर बैठे नाल माहिया तेरे दिलियां लगिया नाल मदनिया तेरे दिलियां लगिया असा इश्क दा कलमा भर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे बिलाल जरे उमैया बतायो उमैया पूछा कयस बिलाल तो के तुम सौदे जे मोकलियो हो सामान वठी आ बिलाल छली खाली खणी आयो ही गाल कर या गाल केड़ी आ खाली छली मोटाए आयो ही हजरत बिलाल तो चए वठ छली मां सौदो वठी आयो आयो बिलाल भेंडियों काथे वांगण काथे पटाटा करेला काथे मु तो के जेको सामान लिखी नो हो छली खालिया बिलाल छली उछलाए जे तो हिन छली के दिस हिन छलिया में महबूब जी मोहब्बत भी आ हिन छलिया में महबूब जो इश्क भी आ हिन छलिया में महबूब जो प्यार भी आ हे सौदो महबूब का वठी आयो आया दिल मुस्तफा के दई आयो आया जान तो वट मोटी आई आ जे तो बिलाल केरा तुजो वारिस तो के त खत्म कराए छड़ी दुस चईदा हा हा मां त सिर यार के दई आयो आया सिर यार दा नजराना ले यार दे कोलाए महबूब दी मर्जी गल लावे या ठुकरावे मां सिर दई आयो आया जान तो वट खणी आयो आया हिन जान के टुकड़ा टुकड़ा कंदी नचे ओ अदा जे बिलाल महबूब जी मोहब्बत में जान दे पयो तहे लोड़ाई फकीर जा मुरीद सर्दी के छाड़ संदा थद के छाड़ संदा फकीरन जे आडो जेतरी थद हुंदिया ओतरी इश्क में वध हुंदिया सुभान अल्लाह
आहे या न ॻाल्हायो मूंसां राहिब के चयो मतां जमायत छिड़ वछड़ थी वञे चए तो साईं हिते लोढ़ो जो ॾिनल के लोढ़ा ॾिन गोठ जे चौकीदारी जे लाइ पर हे लोढ़ो आ मुस्तफा जे इश्क में काबू करण वारो ओ अदा हिते जेकी आया खरीद थी विया के मुझे सुने साईं दिल मुराद खरीद करे छॾिया के सुने साईं मीर मोहम्मद उर्स वारे सुने जवान खरीद करे छॾिया त के मुझो सुनो साईं शुहाबुद्दीन खरीद कयो वेठो आ हे जेको दरबार आ ही चाया हिन चाय ते कई ईंदा पिया हिन खे खुदा सदाई आबाद रखंदो मुझे सोने नबी फरमाया था अली वठिया जल्दी करो हजरत अली शेर खुदा जब सीधा चले गए फरमाया पानी ले आ शीदी ने कहा माना तो वाला छिके तो घोड़ो हेठ चली दो घोड़ो कढी दे दाला गाल याद आ ची घोड़ो कढी दे मौला अली ये जो मथे चुको तो घोड़ो ट्रपो ॾिनो अरे खबर पे मुल्ला अली जा हथ ॿिया आहिनि तुंहिंजा हथ ॿिया आहिनि हेॾे तञा पोइ बींदुसि पहिरों महबूब जो ठाहीं अख ॾिनई अख जी समा ॿुध ॾिसण पंहिंजो कन अहिड़ा ॾिनई अल्लाह फरमाए त महबूब कन ॾिनामांइ पर तुंहिंजा कन के कन बोड़ा के बुद्धन के न बुद्धन के बुद्धन पर थोरो ओ फलाना अदाई को बोड़ो थई बुद्धे ही कोई कह के परे खा सद कर त बुद्धे अल्लाह चे तो मुल्ला ये कदे न चो त कन हिक जेड़ा आहिनि मां अल्लाह कन में फर्क रखी छॾियो आ ताजो तोखे फर्क मालूम थी वञे पोइ चो जाए त मुस्तफा जा कन अञा ॿिया हूंदा मत कन कनन जड़ा चवे आला हजरत का पूछ हो छा तो चवे जे तो हम यहां से पुकारे वहां वो सुने हेलो 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 जी 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 साईं मुझे हक में तुहाड़ी घुर्ज अरे बाबा काथे गाले मुला मदीने पे गाले कैसा पांच माइट मां जो तार अथस चिन्ह साइनस जो कमाल बगैर तार अच्छा साइनस ने बगैर तार के मदीने बात को पहुंचा दिया अल्लाह हमारी बात हमारे अपने यार तक नहीं पहुंचा सकता तेरी बात को अल्लाह ने बगैर तार के तेरे यार तक पहुंचा दिया अल्लाह मेरी बात को अल्लाह साईं असदुल्ला मियां की बात को अल्लाह मियां साईं शुहाबुद्दीन के दुरूद और सलाम को आमिना के लाल तक नहीं पहुंचा सकता अरे तेरा अल्लाह अकल नाकिस है अगर तेरे यार तक बगैर तार के तेरी आवाज जा सकती है तो यहाँ के आशिकों की आवाज बगैर तार के मदीने जा सकती है असां जी न बुधंदो आड़े तुझी बुधे छाते बुधे तो वट बैलेंस ही कोने सही है पैरों अच अल्लाह वारन वट बैलेंस वठ अच वठ ओ यो इश्क वारो बैलेंस होंदो ही ये चलो नंबर वजा वो खुदा जो कसम हाजी गुलाम नबी महेसर जने सऊदी जे हुकुमरानन पुलिस ने पकड़े गिरफ्तार कयोस ये गाड़ी में खयूं वजन पिया त नंबर मिलाई हाजी साहब गाड़ी में बैठो पकड़े ये वेहारे उस बिया भी पकड़े वेहारे हाजी साहब के मोकलने पिया हाजी साहब खणी नंबर मिलायो सो हाजी वट त नंबर हुयो न छो त सुन्नी हो पहले से भी पयल हुयो चे तो पंज दर ते सदे पंजा कुर्ब करे साईं पंज दर ते सदे
ओ साईं पंज दर ते सदे पंजा कुर्ब करे सोना दर ते सदे पंजा कुर्ब करे हाणे इएं छिनंदे माण्हू छा चवंदा ओ सोना हाणे इएं छिनंदे माण्हू छा चवंदा रोईंदो भी वञे पियो अखियुनि मां पाणी हारींदो रोईंदो इएं सॾींदो पियो वञे अञा ऑफिसर खे निंड आई गाॾीअ में अॻियों वेठो आहे गाॾीअ में इएं निंड आयुसि जीअं निंड आयुसि त भिटाई थो छा थो चवे जे तो पटिया त अंधियूं पूरियूं पिरी पसंद वञी रोज़ रसल हबीबाने हुजरे महबूब चयुसि त अरे ओ ऑफिसर यकदम जल्दी कर यो दीवानो मोटा है मुझो आशिक मोटा अख जो खुली ऑफिसर जी ये जो गाड़ी में से हाजी साहब जा नीर बहन रोए हाजी साहब रे निहारे लई अची हाजी दा हाथ चुमे पैर पे चुमे से पे साईं कैदियन साईं तो कोन कबो हाजी यार तू एड़ो कैदियां जो तुझे सदके यार जो दीदार थी तुझे सदके यार मिली हाजी साहब चेस पो ये छो न तो चवे जो मुबारक मेरी मुंह गुनाहगार खे यार एड़ो मिलो जो वनी खैर था जो मुबारक मेरी मुंह गुनाहगार खे यार एड़ो मिलो जो वनी खैर था प्यार मिलंदो मुखे आसरो न हो प्यार एड़ो मिलो जो वनी खैर था जो मुबारक मेरी मुंह गुनाहगार खे यार एड़ो मिलो जो वनी खैर था यार एड़ो मिलो जो वनी खैर था चे तो हाने हारन जी हसरत न विचारो हार छाछा मुझो यार खुद हारो हार पाए घुमाया रखा हावते हार एड़ो मिलो जो वनी खैर था हाजी हथ हेडे आन कदम हेडे आन अज ऑफिसरी हली वैया अज दुनिया जी सब या दौलत हली वैया अज सब कुछ भुलाए छड़ियो थव हाजी कदम हथ वेझा कर त हथ चुमाए जो तुझे गिरफ्तारी जे करे मदीने वारे घोट जो दीदार थियो तू तो चवे न बुधंदो भिटाई सॼुसि पुजंदो आ दिसण वारा दिसंदा आहिनि शऊर वारा दिसंदा आहिनि भिटाई सॾ कयुसि चए थो मदीने जा घोट सुण मुंह जा सॾड़ा जे न ॿुधे हा त ईअं छो चवे सा इन जे करे भिटाई सुन्नियत जे अक़ीदे जी पहचान सुन्नियत जे अक़ीदे खे दलील ॾेई छॾी चए थो मदीने जा घोट सुण मुंह जा सॾड़ा कर मिठा मुहम्मद मोट जो आसी तुझे आसरे वरी सॾ कई महबूब बनायो सॾ करे चुप करे भिटाई वरी सॾ हाणे जी यार सॾ क्यों मास ना आयो अल्लाह जो वास्तो ॾियांस अदा साईं लोड़े वारन जो मुरीद मोहम्मद याकूब मुझो दोस्त जेकने मुके कम वठणो हूंदो जेकने को दिसां यार नथो करे चवां बा साईं लोड़े वारे जो वास्तो थी भला कर थींदो मोहब्बत वारा मनीदा त हाणे भिटाई के खबर हुई त महबूब अल्लाह जो अल्लाह महबूब जो इनन जो एक बे सां प्यार आते जे करे वास्तो चेतो मदीने जा शाह सुन मुंह जा सॾड़ा
कारण लग अल्लाह सिगोर सज सुपरी अन्या ये चई शेर पड़ी बस के भिटाई जे सामो साईं पीर अचे बिस्तरो विछाए मौलवी अचे हंद विछाए बिहाना तूल वडी गाल इस्तकबाल भिटाई छा तो चवेस न बिहाने ते विहारिया न बिस्तरे ते विहारिया न खट ते विहारिया न बिस्तरे ते पलंग ते विहारिया जे तो अखन में थी वे है सदको सदको सुभान अल्लाह मौला मौला तू वडो सखिया भिटाई दिठुस तो भिटाई ते वो दिसणी न ॾियाम कंहिंखे पुट भॼो मालिक तो चवे लक़द जाअकुम अचेव थो कद जाअकुम अचेव थो या अय्युहन नबियो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा रब खराब करे छे साहबा जी जमात था 300 सहाबी हैं आमिना जे लाल फरमायो सहाबिया जी अल्लाह जा रसूल फरमाए ते खूह खोट रात दी वठ पकड़ थिया खूह खोट जी वियो जबल जो खूह पानी कौड़ो निकरी पियो सहाबी हथ दिनो बीठा फूका पिया दिन महबूब ने फरमायो खैर ताए साईं जरा खुआ ना वो भी खुदाई किते से इतना लोड़े से साईं सारे रात दिन एक कार छोड़ी से वे सोना ये पानी कड़वा निकल पे सरकार पानी कड़वा निकल पे अफसोस करें दे पैसे सारी थकावट साडा ए मामला ए सारी खुदाई मेरे नबी फरमाया वे खिलो खिलो सोना दा खिलो के सोना मिठा हो गया तो खिलू हाँ एक कौड़ा है सही कौड़े पे क्या खिलू मेरे नबी फरमाया मुल्ला आखे दे कौड़े को मिठा बनावन वाला कोई नहीं मिठे नु कौड़ा बनावन वाला कोई नहीं वे मुल्ला तू बगलियां मार मेरे नबी फरमाया मैं थुक जा सटे सा वे मुल्ला तू खंड सटा दे मैं लुआब सटा दे सा मेरे नबी लुआब सटिए मेरे पाक नबी फरमाया सादिया होन तो पीवो होन तो पीवो ना जड़ वेले एक गिलास भरिए पीतीए साहबी दूसरी गिलास पीतीए साहबी तीसरी गिलास पीतीए साहबी चौथी गिलास पीतीए पंजवी पीतीए ब्याह साहबी अदवे पेट फटी पोसई अदे पेट फाटे फाटन दे एक गिलास दो गिलास पीते में त्रेह दे वजह नाल बाकी जेड़ा पींदा पिया ना वो ई वास्ते पींदा पिया नबी दी लुआब स साईं एकदम बलोच भी होवे खिचड़ी थोड़ा ही पकावनी है हाँ हाय हाय मैं नबी फरमाया था इनको तवज्जो आखा आमिना लाला लुआब वजी थुक हमा के स्वा गुस्से ने बाबा थुक के कश्ती थुक सही मैं नबी पाक वजी लुआब आफा मिश्ता हमा के मुल्ला तर गुशी ने बाबा बशर जहर खनोख ने जहर वश खनोख ने अल्लाह का थल्ला सब तो नहीं नखत तो कुछ मुल्ला द्रोगा चल गए देन मैं नबी पाक का लुआब उछल था कुए अंदरा लुआब खट्टा हमा के जहरे ने आफा वश भी सा साहब आया वार था कोलू जे पासे दे इलाके ने मुझे भाई ट्रे मौलवी जा हो जे बा एक जो पंजाब जो बियो जो कोयटा जो ट्रे हो जामा ए मरियन के वडा पटका 40 मीटर 30 मीटर जो पटको एकड़े उर्दू वाइज कयो उर्दू हो वाइज करे है चले हमरा सुर ठीक है बरो चंगी आदत गल है वरी बे मौलवी वाइज कयो
मुचो ते पक्क सा समझन को था मां खुतबो पढ़ी मुचो मई अजीज दोस्तां बुजुर्गां बिरादां तवज्जो आखने अल्लाह कुरान अशकुने कुरान में नबी सरा नाजुल बिदा में नबी हमा है कि सजो जहान है नबी है गुते बल्ले बोलो सब चुप थी मु त किरुआ कैसेट भी आई मुझे कैसेट रिलीज थी वई आज कोने न कैसेट भी रिलीज थी वई उते वॉइस जो कयूं तो पोड़ो एकड़ो उथियो पोड़ो अजो वेठो उची तकरीर हमें मौलविया खुदा बाकियां जख जता जेको वाइस इन मौलवी को बाकी जख आयो तो मुखे पंजाब जो मौलवी को चवे मौलवी साहब ये बुढ़ा क्या खेदा पे मैं के बुढ़ा आदा पत्र नया मौलविया भला वाइस कीते हुन जुल मां तो 14 मादे विड़ी न पवे सो वठी लो मां जाके ते मानी खाऊं पिया मां तो बुढ़ो बुढ़ा क्या खेदा पिया के क्या खेदा मैं क्या कैसे वाइस लाशारी सही कीते बाकी तू दुनाया जख मारे मौलवी बचे जे उते चवे हां मां मारया सा मां तो बरोच तो के विड़ानो थोड़ी मां त पंहिंजे बरोच जो पासो वरतो न हेरे तवज्जो अर्ज पे कयम बिटाई सोणी जी सखा दिस मालिक जी सखा दिस रब करीम एडो करम कयई खुदा जो कसम हेरे तवज्जो कर महबूब के मोकली अदा महबूब हर के प्यारा है आशिक जने माशूक ते आशिक थींदो आ चवंदो आ त रुगो मुंह वट होजे देखे देखारे न अब आहे या न पर अल्लाह 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 तू केडो सखिया तू केडो करीम आ केडी त बाजारी तुजी बोली आ हां साईं साईं लोढ़ाई जो तो जिक्र ही बेमिसाल ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह आशिक छातो चई चेतो बाजारी आ बोली नफ्स निभागे ले गोली ए बाजारी आ बोली नफ्स निभागे ले गोली रब कंदो सब सोली रब कंदो सब सोली जिक्र खुदा जो गायोगा अल्लाहू 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 बुद्ध वाण्यो वाणे छा कयो तो पाले हाय हाय तो पाले उन तोते के बोली सेखारी मिठू के तोते जे भरसावे चवन लगो आ राम 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 तो भी चए थो राम 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 अरसे दराज का बाद उन वाणे जो वणन थियो के शादी जे मौके ते हेरे तवज्जो कर उन मुसलमान के तो नहीं पाड़े में ओ अदा मुसलमान बटरे डेआला तो पान वट रख मां मोटी अची पांजो संभारींदुस मुसलमान पांजे घर में तोते खे आंदो अजो के मुसलमान पांजे घर मां कुरान कदी छडियो आ कुरान जी जाय ते टीवी आने रखे कुरान घर मां बियो हलो जिक्र बियो हलो अल्लाह अल्लाह बियो हलो ओ अदा मुसलमान हुए होया सुबह जो टाइम थींदो हो हर घर मां ला इलाहा जा आवाज ईंदा जिक्र जा आवाज ईंदा घर जिक्र सा वजंदा अज सब कुछ सामतो हलो वियो तोते के मुसलमान जे घर में छडे वाणियो हलो वियो तो सुबह जो जागो असुर जे टाइम चवन लगो राम 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 मुसलमान दिल में ख्याल क्यों अजीब गाल घर मुकल में वारे तो राम राम थो करे तोते जे भर में वेही मुसलमान चवन लगो अल्लाह अल्लाहू 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 तोते के राम विसरियो तो अल्लाह जेको सिखारे बार के भी जेका गाल सिखारी न थींदो ठिकर वटे छड़ी दे ठिकर थींदो सुन्नी वटे छड़ी दे तो सुन्नी थी तुझी मर्जी हाने तो करे अल्लाह
अल्लाह अल्लाह हलंदे हलंदे ब दिहाड़ा गुजरी गया, 3 दिहाड़े वाणियो आयो मुसलमान तो मुझे मोटा है तो अची आयो घर। सुबह जो टाइम थियो आ, असुर जो टाइम थियो आ, ओ पखी जीत में जड़ा प्या था जिक्र करन पांच साईं के शब रोज सदन निंड पियो आ से जुबरियो ओ सिज मथे अची वियो आ मानू पोता नादा साहब सा मिलणो आ साहब अजा साहब निंड अरे कदे उठी महबूब जो उम्मती तो सदाए वणन दे हलियो घर का निकरी वन असुर जो टाइम सुबह जो टाइम हाय केडो तो मालिक जो जिक्र करे हिए जो वणन खा लांदा आन त रब अगे उनन जे रिज़्क जमीन ते विछाए छडींदो आ खाओ हे दस्तरखान ये लहन रिज़्क मिलन तो बेटाई छाचो जो तो जनी दाद न बिज तिन पुण तुजो आसरो हां ये दुकान ते आसरो थस ये मकान ते आसरो थस इन जो चोरी ते आसरो आ धाड़े फुर ते थस जे तो जनी दाद न बिज तिन पुण तुजो आसरो पोए उभारी सिज अवल दी उनन खे ओ पखी जीत जड़ा प्या था जिक्र करन पांच साईं के शब रोज सजन ओ तू भी वक्त असुर जे बाडाए अदा मिठी निंड निणन जी फिटाए अदा पांच साईं के बाडाए अदा मिठी निंड निणन जी वाणियो आयो तोते सुबह जो जागियो त अल्लाहु 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 आयो पंजरे में होयो ना पंजरे में ये लोडो दिनो पंजरे राम राम तोते जो अल्लाहु राम अल्लाहु मुवट भी आया तोते वांगुर मां सुनी तो जेल में हो जा 5 साल पूरा जेल वो आया सलाम अलैकुम हे किला बकिला थई सूफ इन में बकिला नारंगी थई जैतून थई पंजा अचनी था जेंदे बयो असां पो भी कम अचो था मजो कयो मोटायो मन जान छड चिपो छा कने वरी अन्या न फिरंदे मुझो भली छा भी थी पे पर को न छडबो ओ भली छा भी थी पे पर को न छडबो जेल में उदो सुरुगो नातू ठाईंदो भली छा भी थी पे पर को न छडबो सुने मुस्तफा जो कर को न छडबो भली छा भी थी पे को न छडबो केर तो छडे महबूब के अरे महबूब जो एड़ो अर्ज पे कयो हाने तोते के बटे चंबा है चंबा हणी राम तोते जो अल्लाह पंजरे में बाहर कड़ी पर पटे ये पर खंभ राम तोते जो अल्लाह वरी खंभ पटे राम जी अल्लाह वरी खंभ पटे जी राम जी अल्लाह बे पासे जा खंभ पटजी बे पासे जा पटे पट्टे पट्टे जने तोते के पर सजाव्या हल्या हाने मुक्कू हणी राम तोते जो अल्लाह रब जो तोता ओ राया मुझी मर्जिया गाल करे बुधाए न जल्दी चवीस ओ मुझा खंभ पटण वारा ओ श्री के धक हण वारा खबरदार अगे क्या खबर न हुई राम से कार्यो थई हाने पाजो रब सा मिलियो आया अल्लाह जो जिक्र कयो थ जे मुके पैदा कयो आ हाने जान देई सगा तो पर पाजे मालिक जो जिक्र छडे न तो सगा
वो तू पखी आई पखी ना तू इंसान आई हबीब जो उम्मती आई मदीने वाले घोट जो उम्मती आई उन जो उम्मती आई अल्लाह जो कसम आहे जेको अड़ियन जो आधारा यतीमन जो यारा उम्मत जो गमखारा मिस्कीनन जो मददगारा ओसी ताई जन्नत में न वेंदो जेसी ताई सब खां अव्वल पंहिंजी उम्मत जन्नत में वठी न वेंदी। मौलवी साहब जो चवे त असां आदम अलैहिस्सलाम दे वींदा से मूसा अलैहिस्सलाम दे वींदा से ईसा अलैहिस्सलाम दे वींदा से हजरत दाऊद दे वींदा से असां कोन वींदा से को भी किताब जो हवालो ना है आदम अलैहिस्सलाम जा उम्मती आदम वट वींदा मूसा अलैहिस्सलाम जा उम्मती मूसा कलीमुल्लाह वट वींदा ईसा अलैहिस्सलाम जा उम्मती ईसा अलैहिस्सलाम वट वींदा उहे चवंदा त अज शफाअत जे लाइ असां के गाल न कयो हिक महबूब अथो उन दे वनी सगो था पर असां जे महबूब जा उम्मती महबूब जे होंदे काडे वेंदा नचे सुभान अल्लाह ए हू भी न भुलंदो असां भी न भुलंदासी महबूब उम्मत के सुञाणींदो जेके सलात पढ़ंदा आहिनि हज ते वनी केतरा लख हूंदा आहिनि महबूब फरमाईंदो हर हिक के सलाम जो जवाब ॾींदो आहियां मुल्ला का पुछ महबूब के घणियूं ज़ुबानूं हुयूं जुबानू घणियूं हुई सजो हेतरा 6 लख अचन 10 लख अचन सलाम जो पढ़े न हिकड़े ही टाइम सभनी के जुदा जुदा जवाब मिलंदो आ पुट 2-3 डी न लगादा उन टाइम हर एक के सलाम जो जवाब महबूब दीदो आ छो तो महबूब जी जुबान जी पांजी रफाना लक जिक्रक अल्लाह फरमाए तो हबीब तुझे रफात के असा बुलंद कयो आ रफात लफ्ज वरतला रफ्तार मजा अल्लाह चे तो महबूब तुझे हथन जी पांजी रफ्तार आ तुझे पेरन जी पांजी रफ्तार आ तुझी जुबान जी पांजी रफ्तार आ तुझे अखियन जी पांजी रफ्तार आ तुझे कन्नन जी पांजी रफ्तार आ सब रफ्तारूं हेठ आइन तुझी रफ्तार आला है तुझी रफ्तार जो इहो कमाल आ जो अर्श मुअल्ला थे उम्महानिया जे घर मा बैतुल मुकद्दस का सतो आसमान सिदरा ला मकान अर्श मुअल्ला मोटी आए त पानी हले पो तालो लुडे पो हे मुस्तफा जी रफात जो कमाल अल्लाह महबूब के चायो हेरे तवज्जो करो अल्लाह महबूब के मोकलियो अब महबूब दुनिया में घणन मानन वट हूंदा हिकड़ो माण्हू कंडियारे में हिकड़े ते आशिक थी मिसाल तो दिया आशिक थी पियो हाने आशिक जो थी पियो जात जो जो सैयद आशिक थी सुभान अल्लाह वरी सही ठका जो थियो त गांगरे के भी मस्ती खई राहिब में कट लगी साईं शबीर शाह आशिक त मां हिन के भी वणी वियो सुनो आयो जो साईं मोहम्मद याकूब तुर्क हेडो से दिलदार चांडियो 4 आशिक थी आसी हिकड़े माशूक जा हाने सच बुधायो ये 4 ही ठंदा सही पाण में या माशूक मर्दो या आशिक पाण में मर्दा या माशूक जो सिर चट हो चौंदो ते तू राहिब सा घणो छो तो गालाई साईं चौंदो से कंडियारो मुजवा या मुरीद के आटर गया त राहिब सुदो खरक थी वने मुखे चले तू राहिब जे कढ राहिब चौंदो तू याकूब जे कढ हिकड़े आशिक थी अल्लाह चए थो त तवा बुढ़ंदा हो पर मां पांजो महबूब मोकले ए मां तो चवा जेको मुजो महबूब जो आशिक थींदो मां अल्लाह उन के पांजे दोस्तन जी लिस्ट में नालो लिखराए ए नालो लिखराए चौंदो मां त वन लोड़े वारो साईं दिल मुराद मुजे महबूब जो आशिक ताई नथो चवी सुभान अल्लाह अल्लाह तो चवे तवा आशिक थींदा वञो तवा आशिक थियो मां तवा सा प्यार कर मौला हे त पाण में हिकड़े महबूब ते मरन पिया तू तो प्यार करे अल्लाह फरमाए थो हिकड़े दिहाड़े बिलाल जने आशिक थियो बिलाल जने महबूब ते आशिक थियो अल्लाह ताला फरमाए मलाइको लही वञो चीज काडे वञो ची नौ आशिक हिकड़ो बरथी थियो आ वञो ज़ियारत कयो बरती जो नौ आशिक
भर्ती थियो आहे बाबा आर्डर वतो थस वञो ज़ियारत कयो मलाइक लही पिया साईं मलाइक हीअं जो अचनि पिया महबूब मलाइकनि खे ॾिसे पियो बिलाल खे ॾिसंदा उहे हलिया पिया वञनि हुज़ूर मुर्कनि पिया चओ सुभान अल्लाह अल्लाह महबूब जो मुर्कन ही निरालो आहे हां मुर्के त कमरो रोशन मुलाए बट्टी दंद हेठा चप हेठ कर मचा मथे कर बट्टी दंद कढ जे करे घर में रोशनाई थे त मां निखराए मदीने वारे घोट जे दंद मुबारक जी 40 पत्ती ज़ाहिर थी अम्मा आशा केर आशा मोमिनन जी अम्मा जीजल अम्मा लाहौर जी मोची बाजार में हिकड़े गुस्ताखी कई अम्मा आशा सिद्दीका जे शान में अची एहतजाज था जुलूस निकता जी है सलमान तासीर ले निकता ये उन जे ले भी निकता माने वाय वेला करे निथी हिकड़ो वेचारो टांगो हलाए तो चे यार मौलवियो छा जुलूस आ जी यार अम्मा आशा जे लाल इन घट वध गालायो आ जालिम तंजे करे असा एहतजाज पिया कयो मोची चो तो वाह उन चो टांगे वारे चो वाह जो वारो कर अम्मा के गार नी थस महबूब जी प्यारी कुआर के घट वध गालायो थस अज मारे टांगो घर में छडे छुरी खई रात जो चोरी उनके घर में टपे सीने ते चढ़ी जागाए ये सीने में ये खंजर हणी जागाए करे चईस त अम्मा आशा केर आशा सैयदा आशा केर आशा तैयबा आशा केर आशा ताहिरा आशा मोमिनन जी अम्मा सिद्दीक अकबर जी न्याणिया मुस्तफा जी घर ध्यानिया फरमाई अम्मा आशा जा बच्चा अना जियरा है न तू महबूब जी घरवारी असा जी अम्मा जे लिए ये लफ्ज गलाए मारे खंजर सूदो पेश पियो उन्होंने जेल में बंद करायो जेल में जी पोतो सुतो मदीने वारो घोट जेल में पोतो तो उठ दीदार कर उठ हिय जो भाकुर पातई जागियो तो जेल सजो खुशबू सा भरजी वियो आ मानू जागंदा व्या गाल छाए हिते केर आयो हे रोए को ज़ारो कतार जी महबूब आयो वञन त कोरट में हिकड़ो ही पन्नो ही कोने काडे व्या केस काडे व्या जज गोले बिठो जी वञ को केस ही तो ते कोने ओरे नी कादरी के केड़ी परवाह तुजी मुमताज कादरी के जुलूस मुल्ला तो कठ्या कम असा कर कम को भी कादरी है सुन्ने ने गैरत कइया अल्हम्दुलिल्लाह मुझा मिठाई दे तवज्जो कर अर्ज कम गाल याद आहे ना केड़ी तू किथे साईं नौ किताब लिखे तो ना ओडे हिकड़ो तो लिख जी आयो एरे तवज्जो केड़ी गाल पे अर्ज कम याद आए बिलाल सुभान अल्लाह वाह बिलाल हाने नौ भर्ती थियो बिलाल जी ज़ियारत मलाइक कंदा पे वने महबूब खिले पियो बिलाल अर्ज कयो या रसूल अल्लाह मुखे दिसी खिलो था मुजा चपतुल्ला वार गुंडीदार महबूब ने फरमायो बिलाल मां खुश थी खिला तो तू अज आशिक थियो इन मुजो थिया कि अल्लाह मलाइकन के मोकलियो मुजे महबूब जो नौ एकड़ो आशिक भर्ती थियो आ वनो इनी जी ज़ियारत कयो ओ मुल्ला जी मसला साफ हो गया पांचा गलोल तई पांजो गोड़ो तई पढ़ायो पाण तई टोड़ो पांजे गिची में विदो तई उए गोड़ा तो ठाए हणाए हाने बुधाए त बिलाल जे लाई यो वाक्यो तो लिखियो आ तुझे किताब में मा पढ़ियो आ मलाइक ज़ियारत पिया करन अरे महबूब जो नौ आशिक भर्ती जो बिलाल अल्लाह मलाइकन के मोकलो तो ज़ियारत कयो वनो मुझे आशिक जी ज़ियारत कयो जे करे असा के अल्लाह चयो त वकुनु मा सादिकीने मुझा सच्चा बाना तो वनो इन जी सोबत अख्तियार कयो जे असा कलंदर ते वनु असा साईं लोड़े शरीफ ते वनु असा अल्लाहबाद कन्यारे वनु असा फजलाबाद मादली वनु असा कंबर में हुसैन शाह कंबर वारे वट वनु असा गफाराबाद वनु असा पीर मिठा दे वनु असा बिलाल मखदूम दे वनु त शिरक जी फतवा तो लगाए ये नबी जा आशिक आहिन इनन जी ज़ियारत मलाइका भी कंदा त इंसान भी कंदा रहा तवज्जो अना बुझ जाएगा
अब महबूब आशिक घणा बुधाया था मां उन जा कंडियारे वारे महबूब जा टे चार आशिक थी पिया आयो जो इज़राइल महबूब के वर्के वालियो महबूब मरी हाने हेरे तवज्जो कर खिली गाल के न वजाए मां गाल समझाया तो खिलाने लाइ ना है गाल महबूब मरी आशिक घणा होए लाशारी के खबर न चार साईं असदुल्ला ॾिठो ई कोन हां बेन मुझे यार ने तन ॾिठो कोन हाने आशिक थी पिया चार सैयद तुर्क गांगरो चांडियो रख या अल्लाह ठीक है हाने आशिक चार आस्ते आस्ते माशूक तवियो आस्ते आस्ते नंबर आयो साईं राहिब जो अल्लाह हयाती दे समूजी उम्र भी न गेरे मां एकड़ो मिसाल तो दिया अत बाकी घणा आशिक बचा टे आयो जो वारो साईं किबला भी मैं शौक थे उस्ताने वनी महबूब शामिल अब बाकी घणा आशिक बचा साईं मोहम्मद याकूब के अल्लाह हयाती दे ए आयो जो वारो साईं भी बाकी घणो बचो चांडियो तो ही डाढो बाकी बचो एकड़ो आयो जो वरी इज़राइल वारो पूरो के चांडे डाढे मिन्नत कयस जारी कयस दिलदार से मेहरबानी कर मुजी जान त छड टे आशिक के न्या थई ची खबरदार मान छडी आयो जो इनके भी नहीं हाने न इश्क रयो न महबूब रयो न आशिक रयो ये पर अल्लाह पांजो महबूब मोकलियो अबू बकर दिसी आशिक थुस उमर दिसी आशिक थुस उस्मान दिसी आशिक थुस अली दिसी आशिक थुस बिलाल दिसी आशिक थुस 1.25 लाख नबी साईं जा सहाबी न 1.25 लाख जिन 1,24,000 नबी आया एड़ी तरह 1,24,000 मुझे महबूब जा गुलाम है सहाबी ए ये इंसान है ए जिन इन का अलावा है जिन भी सहाबी थी गुजरा जिन भी असहाबी थी गुजरा है उए अन्या जुदा हाने बुधा उए त थिया दिसी आशिक अल्लाह फरमाए त मुजा महबूब ए आशिक माशूक मरियो इश्क खत्म पर महबूब तू मरंदे कोन तो ते मौत आई कोन तू जे करे जाहिरा तभी आशिक मानु आशिक थींदा रहंदा तो के दिसी पर जे तू रोजे अतर में सुमदे 1400 साल गुजरी विदा पो भी कंडियारे में बच्चो जमदो ए जमन का बाद निकरदो रबियुल अव्वल जो महीनो ईंदो त चोंदो सरकार की आमद मरहबा तुझा आशिक वधदा रहंदा अरे पता चला जब माशूक के जलवे नजर आते माशूक का चेहरा नजर नहीं आता तो आशिक नहीं पड़ते आज 1400 साल गुजरने के बाद फिर भी दुनिया के खित्ते खित्ते में आशिक पैदा हो रहे हैं इससे पता चला कि नबी मौजूद है इसलिए तो आशिक पैदा हो रहे हैं जे महबूब न हुजे त आशिक काने उठन खबर पई त महबूब आहे तने त मुस्तफा जा आशिक वधदा रहन आशिक वधदा रहंदा मुस्तफा आहे आहे अज भी मुस्तफा जा जलवा आहे बाकी एकड़ी गाल कई चौंदा ना ता एक मानू मरियो जीरो आ दो मो मरियो बस बजहान एक मरण दो जीण ये ना है जहान टे मरहला इंसान के जहान में सिर्फ मौत है हयाती ना है मानू ता चवे बस ब मरहला है ना एकड़ो मरण जीण दो मरण ये तो चबो है एक हयाती जो अल्लाह फरमातो ना मरहला टे है एक मौत भी हयाती ट्रियो मरहलो आ जो को अल्लाह ताला फरमातो वला तकूलू लिमन युक्तलु फी सबीलिल्लाह जके मु अल्लाह जे रस्ते ते गाल सबील जी वाट जी अल्लाह जे रस्ते ते कत्ल कया वया वो कत्ल उनन के मानू करे या इज़राइल करे मानू कत्ल करे या इज़राइल करे फी सबीलिल्लाह जी गाल हेरे तवज्जो कुरान के समझ फी सबीलिल्लाह जके अल्लाह जे रस्ते में इनन की मोल न चो मोल न चो ठीक है सही कत्ल थियो शहीद मोल न चो सुना जनाजो पढ़ो हां जनाजो पढ़े नियत कया तो नमाज जनाजा ये चो हां चो कुल्ले ते खणो न हां कुल्ले ते या अल्लाह कुल्ले ते त मुर्दे के खणबो अल्लाह फरमाए तो मोल न चवे खयो कुल्ले ते दा वने मोल न
या अल्लाह कब्र ठहे थी कब्रिस्तान में पुॼी विया हूं अल्लाह चए तो मुअल न चओ या अल्लाह हाणे कब्र खोट जेसती अल्लाह चए तो मुअल न चओ या अल्लाह कब्र तैयार थी वई आ अल्लाह चए तो मुअल न चओ या अल्लाह हाणे कब्र में लाथो थन अल्लाह चए तो मुअल न चओ या अल्लाह ने मिट्टी वराए नस्ता मथो अल्लाह चए तो मुअल न चओ या अल्लाह ने कब्र तैयार थी वई आ मिट्टी सां बंद कई थन अल्लाह चए तो मुअल न चओ या अल्लाह पूरन वारा मोटी आया है अल्लाह चए तो भला तकूलू न चओ जाए मुअल मुझो कुरान आ माथो चवा त न चओ जाए मुअल न चओ मुर्दा न चओ या अल्लाह छा चवास मरी वियो कब्र में पूरे आयस मिट्टी जा मन वधा मुअल न चओ न रब चए तो न चओ जाए चओ त न पर दिल में भी न चओ जाए त को मरी वियो आ यो जो रिज़्क़ भी खाइदो आ यो जिंदा हुआ यो देती लेती भी कंदो आ यो उधार सुधार भी कंदो आ यो वठंदो भी आ यो दींदो भी आ यो खाइदो भी आ यो पियदो भी आ यो जिंदा खबर पई ए कंडियारे का मुल्ला तू कहता है हर कब्र मुर्दे की होती है यहाँ तो कुरान कहता है एक कब्र मुर्दा की होती है एक कब्र जिंदा की होती है वो जिंदा कौन है फी सबीलिल्लाह वाला जिंदा है अल्लाह कहता है चाहे कब्र में है उसको मुर्दा ना कहना पता चला कि कब्र मुर्दे की नहीं होती है एक कब्र मुर्दे की है जो मुल्ला है वो मरता है उस मुर्दे की कब्र है जो वलीउल्लाह है वो कब्र में जिंदा होता है अल्लाह चाहे तो खबरदार कब्र बिन किस्मन जिया एक जीरे जिया भी मोहल जिया बिनी कब्र वालन के मोहल न चओ चाहे इतो साबित थियो त अहले सुन्नत सच्ची जमात असा चवंदा तो वली कब्र में जिंदा है शहीद कब्र में जिंदा हाने तवा के खबर पई त कब्र छड़ो मुअल जी कब्र ते को विंदो ही ना है अच्छा हे कब्रू है न जेके जिंदा हन जो कब्रू है न साची देती लेती कंदा हूं हाय हाय ओ अदा वठण सिखे त देण भी वठण सिखे देण भी सिख इमाम हुसैन आली मकाम अल्लाह आखिरी गाल क्या मौला अली जो लखते जिगर वठण भी जाने पियो ॾियण घर आयो हेरे तवज्जो बचपन बच्चा केड़ा प्यारा है बचपन में इमाम सगोरो इमाम आली मकाम सैयदना हुसैन रजी अल्लाह ताला नो हवेली मुबारक में आया तो हजरत हसनुल मुज्तबा केर हसन मौला अली जो पगदार पुत्र हसन केर हसन मुझे सोने नबी पाक जो नवासो हसन अली जो पगदार पुत्र हसन हसनुल मुज्तबा हरणी जे बच्चे सा रात कंदो वेठो वरी आवाज सा न चई सुभान अल्लाह छो तो आखिरी टाइम मुझो मुझी मर्जी आ जिते कमाले छो तो दरबार आ हिते सजी रात जागणो आ हिते सजी रात जिक्र करणो आ हिते अज वंड वठणो आ नचई सुभान अल्लाह मां भी वठण आयो आ तू भी वठण आयो अज मिले तो या न तो मिले दादा चओ मिले तो अज वठण आयो इमाम हुसैन अली मकाम हवेली आयो तो हजरत हसनुल मुज्तबा के ॾिठई हरणी जे बच्चे सा रांद कंदो वेठो हजरत हुसैन अली मकाम वेझो अची चई भा हसन जी भा फरमाई हे बच्चो काडो आंदी चई नाना का वठी आयो चई यो मुखे दींदे चई नाना जे हथन जो मां तोखे कीअं ॾियां मां न ॾींदी अम्मा वटि वियो आहे अम्मा अदा हसन के चओ मूंखे हरणी जो बच्चो ॾे हेॾे तवज्जो कजाए अम्मा चयो खातून जन्नत फातिमा ज़हरा अल्लाह जेका कुरान जो लोलियूं ॾेई बच्चन खे सुमारी दी कुरान जो लोलियूं ॾेई उथारी दी जागाईंदी हुई अॼु वा वया हसन हरणी जो बच्चो ॾेस फरमाई अम्मा मां न ॾींदसि छो नाने जे हथन जो आ कदर वारो आया मां बेकदरो न आया मता चवे नानो त मूं तोखे ॾिनो तू वरी ॿिए खे ॾेई छॾियो आ पुट भा थई जी नाना मां न ॾींदुसि इमाम हुसैन अली मकाम बीही जॾहिं अम्मा जो चवण हजरत हसन बच्चो न ॾिनोसि चई अम्मा घबराए ना मां हाणे जो हाणे नाने खां बच्चा वठी तो अचां जॾहिं निकतो आ त हजरत हसनुल मुज्तबा चयस तो हरणी जो बच्चो तो हिकु हुयो नाने वट मां वठी आयो ॿियो त अथसी कोन त हजरत हुसैन अली मकाम चयो हसन
मां अल्लाह जे कुरान का पूछो आ कुरान तो चवे त इन्ना आतोइना कल कौसर अल्लाह फरमाए तो बेशक हमने आपको सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को कसीर दिया है कसीर यानी घणो कुछ हर चीज हर शय तो के असा दई छड़िया नाने वट केड़ी शय जी कमी आ ए हसन मां हरणी जे बच्चे वठण का सवा हवेली में दाखिल न ये किताब ही चाहे हिंदू हदियो 100 रुपए मुखे तो मुफ्त मां जो खपाया तो लाहौती वारो ऐलान करे हे करामात लोढ़ाई फकीर साईं लोढ़ाई फकीर जी दरगाह जो करामतूं आहिनि ऐं इहे करामतूं वठी फकीर ज़िक्र के वधराइणो आ ही पढ़ी करे हे वठ 100 रुपयो हदियो आ पाण बे खे भी दे ताजो वो पढ़ी ए दिसे त असा जे मुर्शिदन जो असा जे वलियन जो करामतों केड़ियो आहिन हे 100 रुपयो जो हदियो आ अजकल 100 रुपए जो वेलो ना है किताब तवा वट अचन किताब खरीद कयो अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह किताब वठंदो पढ़ंदो तवा जे बेहतर थींदो गाल अर्ज पे कयम हजरत मौला हजरत इमाम हसन हुसैन रजी अल्लाह ताला नो उता हवेली सिद्धो महबूबन जी दरबार में हेरे तवज्जो कयो ओ 15वीं सदी जा मुसलमानो जरे जिब्रील महबूब के ओथारण अल्लाह फरमाए त महबूब जे कदमन जे तिरिय के चुमी री जाए पुठ ते न मथा न री जाए मथा थे महबूब जा कदम हे ये ना तुजा कदम हेठ हुजन महबूब जे पेरन जी तिरी के चुमी जाए पर इमाम हुसैन जरे आयो हिकड़ो पैर महबूब जे सजे पैर ते रखे बियो पैर महबूब जे खबे पैर ते रखे महबूब सा भांकुर पाए ए पैरन ते इए पियो चढ़ंदो अचे जे वण ते मानू चढ़ंदो आ न वण ते इए पैर दींदो विंदो आ ता जो इए चढ़ंदे अलम नशरह लक सदरका उन सीने ते आयो इमाम जे सगोरे जा पैर आया महबूबन के चिपड़ी वियो भांकुर पाए चेहरो चुम्मी महबूबन चेहरो चुम्मी इमाम ही दिसे नाना गाल पुछाए सवाल कयाए इमाम कर सवाल सवाल यो आ मां प्यारो आया है या अदा हसन प्यारो थई अरे मुर्के न थो गाल त करन गाल त प्यार गाल पुछण जो अंदाज मुझे महबूब ने फरमायो बई छा बई वरी तेरी थोड़ी देर खां जी नाना हिक जी गाल हिक वो हसन के कर प्यारो या मुखे कर वरी पूछे नाना जी हुसैन मां प्यारो आए अदा हसन प्यारो थे महबूब ने फरमायो बई नाना हिक गाल कर नंढड़ो हिक महबूब जो बई दफे चई नाना मां प्यारो आए अदा हसन महबूब फरमाए हुसैन कुछ घुरण तो चाहिए तो गाल कर बाकी प्यारा बई आयो प्यारा बई आयो जी नाना जे बई प्यारा हूं तो तू हरणी जो बच्चो अदे हसन के दिनो आ मुखे न दिनो मांगने का तरीका सीख हुसैन अली मकाम से अरे तू कहता है नबी नहीं देता पैगंबर कुछ नहीं देता मैं कहता हूँ सब कुछ देता है लेने का मुंह चाहिए लेने का तरीका चाहिए मांगने का तरीका चाहिए अरे ऐसा तरीका जैसा अम्मा खातून जन्नत फातिमा ज़हरा ने मांगा था जब नबी को दावत दी मेरे आमिना के लाल घर में पहुंचे सहाबा के साथ हजरत फातिमा के पास तो कुछ ही नहीं था मौला अली से कहा था तू दावत देके आ मैं इंतजाम कर लेती हूँ आगे नहीं रोटी पकाई न खाना पकाया फातिमा ज़हरा कुछ भी न पचायो काश ना अली साहब के भी वठी आयो नबी के वठी आयो हाने फातिमा ज़हरा मुसल्लो विछाए हथरा मथे करे जे तो मौला सुञाणे तो मां केर आया मां कंजी धी आया मौला मुझो नालो फातिमा थई मौला मां हसनैन जी अम्मा आया मां अली जी घर ध्यानी आया मां तुझे महबूब जी न्याणी आया मौला दावत तुझे महबूब के कई थम तुझो महबूब आयो थी दावत कई मास मां
पर महबूब तो तुझो आ। रब फरमायो मलाइको जन्नत जा ताम खणी अली जे घर पहुंचायो, महबूब ऐं महबूब जा गुलाम खाए। अरे वठण जो तरीको अचे तो फातिमा कीअं पई वठे, कीअं पई घुरे। हेरे तवज्जो कर। इमाम हुसैन आली मकाम जरे इया गाल कई, नाना मुखे हरणी जो बच्चो न ॾिनोई पुट, उन वक्त हसन वेठो मां उनखे ॾिनो आ, जो तू वेठो हुजे त तोखे बि ॾियां। तू होए कोई नाना बच्चा खपन हरणी। महबूब ने फरमायो पुट हुजे त ॾियां। अल्लाह फरमायो, अल्लाह हेरे तवज्जो कर। ओ मुल्ला तू कहता है लबे न्याज है, लम यलिद व लम यूलद है, उसको कोई परवाह नहीं है, किसी की नहीं सुनता, मर्जी है। अल्लाह जो महबूब घुरे न तो रब चे तो हरणी जी मौला, बच्चा कह नहीं हरणी चे तो मौला तो देना है। ये वनी हुसैन के दे तोखे मां प्यार दी। हां ये वनी हुसैन के दे तोखे प्यार दी। मुखे चन पे अमराज से काथे प्रोग्राम तो मा चो आज से लोढ़ाई शरीफ जी तारीख वरती थन मा चो न जी पो किरायो भाड़ो मा चो पाणे जमायत दीदी। मा चो तो तुम्हारा तवाजी तवक्कल होंदी या बिस्तरो भी खणदा हो, लोटो भी खणदा हो, अर्श भी खणदा हो, असा कुछ न खणदा हो, असा के पाणे सब कुछ मिली वेंदो आ। महबूब सा वास्तो आ, महबूब सा निस्बत आ, इश्क आ। हेरे तवज्जो कर। मुझे सोने महबूब अञा वेठो आ हरणी दरवाजे ते, टिन बच्चन सुधो पोती आ। या रसूल अल्लाह बच्चा हाजुरन हुसैन के दे। हरणी बच्चा भी कोई दीदो आ छा चला असा वापार को तुम्हारा जो ब्याह दीदो मां, ब्याह दीदो मां मौला भी और ब्याह दीदो। हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम है मीकाइल बुधा तो भाई मलाइका बिनी जो पान में बहस थी पियो जी इंसान अल्लाह हरू भरू पैदा किया। अल्लाह दुआ जो टन थियो बस पुछर जिब्राइल ने मीकाइल के वरी बे दफे दा रखो सुभान अल्लाह न किसो वडो आ। बस मां टाइम ते ब्रेक हणदो आया बाबा, टाइम खाइजे भी ना वरी उबासियो तो दे वरी सुबह जो दुआ में ही ना हथ उबता खणी वेही रहे। हेरे तवज्जो आखिरी गाल इमाम सगोरे हरणी जा ट्रई बच्चा वठी जी निकतो मदीने वाले घोट दुआ घुरी। हेरे तवज्जो कर, हेरे ही हथला कई महबूब जे अखियन ते लुड़को जन, मौला अली बैठो आ, अबू बकर बैठो आ, उस्मान बैठो आ, सब बैठा है। महबूब रोइन भी पिया चन पे या अल्लाह मुझे हुसैन बच्चा वरता है, या अल्लाह वक्त अचे हुसैन के बच्चा देना पौंदा, वापस कर्ज देनो पौंदुस, पो इए कजाए जो मुझे हुसैन जी मदद कजाए, मुझा मौला पो तौफीक दी जाए हुसैन भी कर्ज वापस मोटाए। मुसलमानों हेरे तवज्जो कयो, जै हरणिया जा बच्चा वरता तो बच्चा देण भी सिखियो आ। इमाम हुसैन के महबूब जी दुआ उहा लगी जो हिक हिक बच्चो दे तो इए तो दे खुशी सा ठाए तैयार करे संभराए ए मोकले, वरी शहीद थे तो वरी खणी अचे ए चए तो मौला हिक दिनो माए, हिक दिनो माए तो हरणी जा बच्चा जबलन खा पे मोकलिया तो चो तो हुसैन कर्जदार रहा दो, हुसैन कर्ज न दी दो, मां कर्ज वठण भी जाना थो तो ॾियण भी जाना थो। बहरहाल इमाम सगोरे हुसैन आली मकाम सा मोहब्बत जो रिश्तो रख दे तवा के अर्ज तो कया कर्जो वठो तो कर्जे के दियो, कर्ज उधार वठो। हुजूर फरमायो तो जेकरे को मानु शहीद थी वने अल्लाह सब शे माफ कंदो आ उनके, ए पर मानु जो कर्ज उनके माफ न कंदो आ वो उनके अदा करणो आ, यानी उनके कर्ज देणो आ। बहरहाल अल्लाह ताला जल जलालहू जा बानड़ो महबूब जा गुलामो दरगाह लोरे शरीफ ते पंध करे अचण वारा मुरीदो अकीदत मंदो मां टे चंदा तमा को गुरदुस दींदो। ई खण तो मां चंदा ॿिया ॾिसां हे तू खण टे चंदा घणा चंदा दींदो साईं दे तो तवा के चाहते हो साईं हथ मथे घणा तमा खणो ॾिसो बई हथ मथे मत अटकल करे वनो चंदो पैरो ही हो थो जेकने अल्लाह ताला तमा के पुटन जी औलाद दिनी आ
तो हिकड़ो पुत्र खुदा वास्ते कुरान जो हाफिज या आलिम बनायो। सुभान अल्लाह। साईं जो मदरसो आ बुखारी मस्जिद, मुफ्ती मोहम्मद हसन साहब जो उन साईं जो मदरसो आ साईं लोड़ायो। तवा अकीदत मंद आयो, मुरीद आयो, त हाने इहा मुजी अर्ज थो तवा के त या मेहरबानी करे इहो कम कयो जो मदरसे में पांजा बच्चा छड़ींदो। केर छड़ींदो? चार पुट खुदा ॾिनो थी, हिकिड़ो तो छॾ, हिकिड़े खे त कुरान जो हाफ़िज़ बणा। पर हे वरी छा चवंदई, साईं छोकरा पढ़ायूं, मुल्ला ठाहियूं, हाफ़िज़ ठहंदा ऐं बुख मरदा। तव्हां का अखबार ॾेखारियो, का अखबार तव्हां वटि आहे जो कंहिं अखबार लिखियो हुजे त फलानी जाइ ते हिकिड़ो हाफ़िज़ मुल्लो वीचारो बुख मरी वियो? पोड़े खां पुछा करे अची दाढ़ी वारनि ऐं इन जे करे मां ॿुधायां इए कोन ॿुधंदो त मुल्लो को बुख को आ। इए थी सके तो ॿुधो त घणो खाई फाटी मरी वियो। बुख न मरे, कुरान वारा करे बुख न मरदा आहिनि। मां ॿुधायां, मां अञा घर में वेठो हूंदो आहियां, निकिरंदो न आहियां, मुंहिंजे फोन ईंदी आहे, साईं जलसे ते अचो था, रस्ते ते हा मानी में छा खाईंदो? मूं चयो वाह मुंहिंजा मौला, अञा वेठो घर में आ, अॻे ई पुछनि था त तुंहिंजे लाइ मानी में छा तयार कयूं? ख़बर पई त कुरान माण्हू मानीअ जे पुठियां आहिनि, मानी कुरान वारनि जे पुठियां आहे। हाणे तूं ॿुधा, अॻ में हिते मानी तयार थी आहे या मां आयो आहियां? मां त पोतो आ, साईं जो बिरादर मिलियो या साहबजादो। साईं फरमाए त सही नंगर हींअर कंदो, तंहिंजी माना त नंगर अॻे हुयो, मां पोतो आ। मजी मां खाली वजंदो आहियां, खाली शुगर जो मरीज़ खाली वजी को नंगर खाईंदो आहियां। त बहरहाल हिकिड़ो चंदो इहो, ॿियो चंदो घुरां, ॿियो चंदो इहो आहे पंहिंजे घर ते, दुकान ते, मकान ते, गाॾियुनि ते अहले सुन्नत जो झंडो लॻायो। टियों चंदो आखिरी घुरां ॾींदो। टियों चंदो इहो आहे सुम्हंदा आहियो रात जो जॾहिं सुम्हो, वुज़ू करे बिस्तरे ते वेही मदीने दे मोह करे 100 मरतबा मुझे मिठे नबी ते सलात पढ़। छा पढ़ंदे? टे चंदा घुरिया मां सलात पढ़ी सुम, उम्मीद आ त हिकिड़ो ॾियारो अहिड़ो ईंदो जो महबूब तोखे दीदार कराईंदो। फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुआ साईं घुरंदा, हथ सां खणंदासीं इंशाअल्लाह। अल्लाह ताला संदन जी दुआ जे सदके असां जा बेड़ा। मेहरबानी करे सजी जमात दुआ घुरी पो वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, सुभानकल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत, अस्तगफिरुका व अतूबु इलैक, ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाह। मुंहिंजा साईं असां ते असांजी सारी जमात जे मथां पंहिंजो एहसान फरमा, दीन ऐं दुनिया में इज़त ऐं लज़तूं अता फरमा, दुनिया आख़िरत जे ख्वाहिश खां बचा, दुनिया आख़िरत जा सफ़र बि असांजा अता फरमा। मुंहिंजा साईं इन सारी जमात के असांजे सीने में पंहिंजे हबीब जी मोहब्बत अता फरमा, असांजे अहल अयाल औलाद खे हिदायत वारो बना, असां सभिनी गैर जे मोहब्बत खां बचा। सल्लल्लाहु अला हबीबी सय्यिदना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारक वसल्लम।